अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त इब्रन न्यूज़ HD में मां आहियां राहिब गांव। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची प्रेस क्लब अॻियां बिन क़ासिम जे इलाइक़े शाहनवाज़ ॻोठ जूं रवासड़ियूं पहुची एहतजाज करे रहियूं आहिनि ऐं इल्ज़ाम लॻाए रहियूं आहिनि त कुझु बाअसर माण्हू जेके आहिनि असांजे घरनि में घिरी ऐं असांखे यरगमाल बणाए घरनि मां फुर ऐं धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं असां उन्हनि खां औरतुनि खां जेको आहे मुज़ाहरे बाबति वधीक तासिरात वठूं पिया त उन्हनि जो छा चवणु आहे। असां हिन सिंधी ॻोठ पिपरी में रहूं था, मकान नंबर 63 में। ऐं असांजे घर में जेका माण्हू घुरिया, इहो ज़मीर चांडियो ऐं तारिक बिरोही ऐं इहो दीदार अबड़ो ऐं असगर आबासी ऐं रहीम अबड़ो, इहे घिरिया असांजे घर में। हिननि कब्ज़ो कयो आहे असांजे घर ते ऐं असांखे न ई टपनि था ॾियनि घर जे न छा। असांजो सामान वग़ैरह लाइ भञी छॾियो अथनि। अलमारी भञी पई, मशीन भञी पई, लटनि धोइण वारी फ्रिज वग़ैरह इहे सभु सामान असांजे भञी छॾिया ऐं पैसा बि खणी विया आहिनि। 4,20,000 ऐं 2 जोड़ियूं लीलमनि जूं बि खणी विया आहिनि, सोनियूं। असांखे इंसाफ़ खपे। मां कोर्ट वग़ैरह चकर हणी मां छिती थी पिया, मजबूर थी मां हेॾे आई आहियां। अगरि मूंखे 2 ॾींहंनि जे अंदरि इंसाफ़ न मिलियो त मां पाण खे हिते ई बाहि ॾेई छॾंदमि। शाहनवाज़ ॻोठ आहे, पिपरी सिंधी ॻोठ, सुभान होटल जे साम्हूं असां रहूं था। राति जो आया माना 2 बजे जो असांखे माना मारे कुटे कढनि, मथा उघाड़ा, पेर उघाड़ा, निंड में मारनि जूं माना लठियूं भञी सञी मारा फाड़े फिटी कनि। असां मतलब उस ते वेठा आहियूं, नंढड़ा बचा वठी, न असांखे खाधो आहे, न असांखे पाणी आहे, का शइ बि न आहे। असां उस निटण ते वेठा आहियूं, असांखे कुझु बि न आहे। मुंहिंजूं न्याणियूं किथे वेहनि, बाथरूम साथरूम कुझु न आहे। असांखे तव्हां इंसाफ़ असांखे खपे, अदालत असांखे खपे, इंसाफ़ खपे। मुंहिंजो मुड़ुसु वीचारो माज़ूर आहे, जेको करे बि नथो सघो। उहो मुंहिंजो भाउ तो उथारे विहारेसि, मूंखे बि माना थाणे ते खणी आहे, मुंहिंजे भाउ खे बि, मुंहिंजे घरवारे खे बि। 3 बजे जो थाणे ते मूंखे वठी हलिया, 4 बजे मूंखे वापसि वरी मोटाए आया घर ॾे। मूंखां न्याणियूं छिनी ऐं मूंखां माना ज़ोरो करे मुंहिंजे न्याणियुनि खे कुटियो अथनि पोयां। सर, असां 35 सालनि खां असां किराएदारनि खां किरायो वठंदड़ आहियूं ऐं असां उस ते जहिड़े ॾींहुं असांखे कढनि, उनजी सुबुह ते असांजे रेती धेती आणे उन दीवारूं पिया खणाइनि। असां उस ते वेठा आहियूं, उन्हनि जा छोकिरा अचनि, उन्हनि खिलंदा टेक ॾींदा वञनि। असां थाणे ते वञूं त उहे पुलिस वारा असांखे उतां धिका ॾी कढी ऐं उन असां ते खिलनि। छा रिश्वत खां बिना को पुलिस कमु नथी करे सघे? छा ग़रीबनि जो केरु मददगार नथो थी सघे? पुलिस ग़रीबनि जी न आहे, रुगो अमीरनि जी आहे। असांजो केर बि हामी मददगार न आहे। असां पुलिस स्टेशन खां चकर लॻाए थकिजी पिया आहियूं। आख़िर असां मजबूर थी हिते आया आहियूं। हीअ प्रेस क्लब असां ॾिठो बि न हो, अॼु मजबूर थी हिते आया आहियूं। असांखे केरु मदद लाइ तयारु न आहे, असांजो केर बि हमदर्द न आहे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारायो वञे। IG सिंध मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खां असांजी अपील आहे ऐं आसिफ़ अली ज़रदारी खे त असांखे इन लैंड माफ़िया वारनि खां, असांखे कब्ज़ा माफ़िया वारनि खां इंसाफ़ ॾियारायो वञे। DG रेंजर्स खे असांजी रिक्वेस्ट आहे त असांजो हीउ ॿुधी वञे। असांखे को बि हामी न आहे ऐं रेंजर्स वारा जेके वासो असांजे घर जे साम्हूं ई गुज़रंदा आहिनि, उहे अची पाण कार्रवाई करे वञनि, ॾिसी वञनि। असांखे नमाज़ पढ़ण जी जॻह न आहे, उहे पाण अची ॾिसी कार्रवाई करे वञनि, पोइ भले असांखे इंसाफ़ ॾियाराइनि। नाज़रीन, हीअ हुयूं मुज़ाहरे कंदड़ औरतूं जिन पंहिंजे मुतालबे लाइ IG सिंध, वज़ीर आला सिंध, पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, कोआ चेयरमैन आसिफ़ अली ज़रदारीअ खां मुतालबो कयो आहे त लैंड माफ़िया जे ख़िलाफ़ु एक्शन वठी ऐं असांखे हक़ ॾियारिया वञे। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गांव, इब्रत न्यूज़, कराची।